إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإن من شيعته لإبراهيم إذ جاء ربه بقلب سليم إذ قال لأبيه وقومه ماذا تعبدون أئفكا آلهة دون الله تريدون فما ظنكم برب العالمين فنظر نظرة في النجوم فقال إني سقيم فتولوا عنه مدبرين فراغ إلى آلهتهم فقال ألا تأكلون ما لكم لا تنطقون فراغ عليهم ضربا باليمين فأقبلوا إليه يزفون قال أتعبدون ما تنحتون والله خلقكم وما تعملون قالوا ابنوا له بنيانا فألقوه في الجحيم فأرادوا به كيدا فجعلناهم الأسفلين وقال إني ذاهب إلى ربي سيهدين رب هب لي من الصالحين فبشرناه بغلام حليم فلما بلغ معه السعي قال يا بني إني أرى في المنام أني أذبحك فانظر ماذا ترى قال يا أبت افعل ما تؤمر ستجدني إن شاء الله من الصابرين فلما أسلما وتله للجبين وناديناه أن يا إبراهيم قد صدقت الرؤيا إنا كذلك نجزي المحسنين إن هذا لهو البلاء المبين وفديناه بذبح عظيم وتركنا عليه في الآخرين سلام على إبراهيم كذلك نجزي المحسنين صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब दोस्त से दिल मोहब्बत सा बआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद
काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बरदरान इस्लाम मुजाज़ीज़ भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अल्लाह तबारक व तआला जा करोड़ा एहसान जे रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मामा जालो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सीपारो 23 सूरत जो नालो सूरत साफ़ात, तक़रीबन उन मजा मुन्नो रुकू तिलावत कई आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे इन क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे क़ुरान जे मथां सही तरीक़े सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॾिहाड़ा ज़ुल्हज जा हली रहिया आहिनि। ज़ुल्हज जो महीनो आहे। हिन महीने जे मौक़े मुनासिबत सां सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मामलो, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते जेके अल्लाह ताला जे तरफ़ां आयल इम्तिहान हुया, जंहिंमें रफ़्ता बरफ़्ता हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी नुसरत ऐं मदद सां कामयाब थींदो रहियो। उन खां बाद अल्लाह तबारक व तआला जॾहिं इम्तिहाननि में कामयाब थियो त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे रब खां दुआ घुरी। उहे इम्तिहान कहिड़ा हुया जंहिंमें पास थियो, ऐं उहा दुआ कहिड़ी हुई जेका हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे रब साईं खां दुआ घुरी हुई। जेके तिलावत आयतूं कयूं आहिनि इन सभिनी जो मौज़ू ऐं मक़सदु इहो ई आहे। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे जलील क़द्र अंबिया मजा आहे, वॾे शान मर्तबे ऐं मक़ाम वारो आहे। अल्लाह सां बेपनाह मुहबत रखण वारो, अल्लाह जे नाले ते हर शइ क़ुर्बान करण वारो। सभ खां पहिरीं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं ॻोठ में, जंहिं खिते में, जंहिं जाइ ते हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पैदा थिया, उते मुशरिकनि जो उरूज हुयो। उरूज मुशरिकीन पंहिंजे हथ जा बुत ठाहे करे उन्हनि जी इबादत कंदा हुआ। कंहिंखां पुट जी घुर कंदा हुआ, कंहिंखां धीअ जी घुर कंदा हुआ, कंहिंखां रिज़्क़ घुरंदा हुआ, कंहिंखां सिहत घुरंदा हुआ। हर हिकिड़ी शइ जा जुदा 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 ठाहियूं बि पंहिंजे हथ सां, उन्हनि खां पंहिंजी मुराद पूरी कंदा हुआ। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको वालिद साहिबु हुयो आज़र, उनजो नालो आज़र जी माना बुत ठाहिण वारो। उहो बि कारीगर हुयो, बुत ठाहींदो। ज़ाहिर आहे जंहिं इलाइक़े में रहनि पिया उन इलाइक़े जे अंदरि इहे मुआमलात ऐं मसाइल आम हुया, जंहिंमें सभु माण्हू गिरफ़्तार हुया। अल्लाह ताला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं हिन ॻोठ जे अंदरि पैदा फ़रमायो, ज़ाहिर आहे नबी शुरू खां वठी उलमाए अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो आहे, नबी शुरू खां वठी करे गुनाह त पंहिंजी जाइ ते, पर गुनाह जे इरादे खां बि पाक हूंदो आहे, ऐं शुरू खां वठी तौहीद परस्त हूंदो आहे। अल्लाह जी तरफ़ हर मुआमलात ऐं मसाइल खे सम्झणु, नफ़े ऐं नुक़सान जो मालिक अल्लाह, हर शइ जो मालिक ऐं ख़ालिक अल्लाह हुआ। बहरहाल हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिर आहे नबी हुयो। जॾहिं उन जा मुआमलात ऐं मसाइल कुझु ॻोठ में इलाइक़े जे अंदरि माण्हू ॻाल्हि कनि पिया त सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उनजे इन मुआमलात ऐं मसाइल में इख़्तिलाफ़ कंदो त हीअ तव्हां दुरुस्त कोन था कयो। हिन जे इलाइक़े जे अंदरि हिकिड़ो जेको पहिरियों अल्लाह साईं हज़रत इब्राहीम खां इम्तिहान वरितो, हिन जे इलाइक़े जे अंदरि सभ खां वॾे में वॾो मेलो लॻंदो हो। मेलो जीअं अॼुकल्ह असां वटि बि मेला लॻंदा आहिनि, हाकिम शाह जो बि मेलो लॻंदो आहे, ऐं शाह भिटाई ते बि मेलो लॻंदो आहे, असांजो लाल शाहबाज़ कलंदर ते बि मेलो लॻंदो आहे। अल्लाह ताला रहम फरमाए, अल्लाह ताला माफ़ फरमाए। इहा केॾी वॾी बेदीनी आहे, जंहिंमें सरेआम मर्द मायूं नचण जे लाइ, भोला, नशो पतो, ज़िनाऊं, भंग ऐं चर्स जा मुआमलात ऐं मसाइल। पुछा कयो न बाबा छा आहे, चवंदा अलाह वारे जे बुज़ुर्ग जो मेलो आहे, वञूं था। को माण्हू पंहिंजे अबे ॾाॾे जी क़बर ते इहा ॻाल्हि बर्दाश्त कंदो जेको हे बुज़ुर्गनि जी क़बर ते कनि था पिया। इन जो शरीयत सां को बि कंहिं बि क़िस्म जो ताल्लुक़ो न आहे। बहरहाल उन वक़्त जे अंदरि बि ईअं मेलो लॻंदो जंहिंमें हिननि जे इलाइक़े जा सभु माण्हू वेंदा हुआ। क़ुरान मजीद जे अंदरि आहे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयो जॾहिं पंहिंजी क़ौम वारनि त बाबा तव्हां बि असां सां हलो, त
त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़नज़र नज़रतन फ़िन नुजूम, हर हिकिड़ी आयत जो तर्जुमो ऐं उनजो तफ़सीर जे करे ॿुधाईंदुमि त वक़्त जी क़िलत आहे, मामलात रहिजी वेंदा। फ़नज़र नज़रतन फ़िन नुजूम, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम सितारे ॾिसी उनखे जो फ़क़ाल इन्नी सक़ीम, मां बीमार आहियां। इन में उलमाए मुफ़स्सिरीन फरमायो आहे त हालांकि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन वक़्तु बीमार न हुया, इनखे चइबो आहे हज़रत इब्राहीम चयो त मां इन जाइ ते जेकॾहिं हलंदुमि जिथे मेलो हुजे, मर्द ऐं औरतूं गॾु हुजनि, अल्लाह ऐं अल्लाह जे हुकुम जी नाफ़रमानी थिए, मां नबी थी करे जेकॾहिं इन जाइ ते पहुचंदुमि त बीमार थी पवंदुमि। ज़ाहिर आहे शिरक बि हिकिड़ी बीमारी आहे, अल्लाह जी नाफ़रमानी बि हिकिड़ी बीमारी आहे। मां इन मंज़िल मुआमलात ऐं मसाइल ऐं मक़ाम ते जॾहिं वेंदुमि त छा थी पवंदुमि, बीमार थी पवंदुमि। हज़रत इब्राहीम उन्हनि खे ईअं जवाबु ॾिनो। ही सभु माण्हू मेले ते हलिया विया। उनखां बाद में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो फ़तवल्लौ अन्हु मुदबिरीन फ़राग़ इला आलिहतिहिम फ़क़ाल अला ताकुलून मा लकुम ला तंतिक़ून। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम आयो, हिननि जो जेको कमरो या हिननि जी इबादत गाह, जीअं अॼुकल्ह मंदिर जे अंदरि हिननि जी इबादत गाह वाणनि जी वीचारनि जी ठहियलु हूंदी आहे, उन में वञी करे इबादत कंदा आहिनि। उन्हनि जा पंहिंजा बुत रखियल हूंदा आहिनि, को कहिड़ो ईअं हिननि जा बुत हुया। को कंहिंजे कुल्हे जे मथां पंहिंजे हथ जी ठाहियलु आहे, कंहिंजे कुल्हे जे मथां कुहाड़ी आहे, को कीअं आहे को कीअं आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उनजे अंदरि घिरिया, ॾिठो त ईअं चारो तरफ़ खां बुत ई बुत आहिनि। हिकिड़ो वॾो बुत आहे, कुहाड़ी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ में हुई। कंहिंजी टंग कटियईं, कंहिंजी ॿांह कढियईं, कंहिंजो मथो वढियईं, कंहिंजो कहिड़े हिसाब सां खणी उहा सॼी कुहाड़ी जेको हिननि जो वॾो बुत हुयो, उहा खणी करे हुनजे कुल्हे जे मथां रखी छॾियईं। हाणे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम बाद में उन्हनि खे चयो वियोसीं मा लकुम ला तंतिक़ून, हे न खाधा तव्हांजा अॼु उहो वरी छा कंदा, जीअं अॼुकल्ह गैर मुस्लिम बि कंदा आहिनि, वाणिया जेके अहले ज़िमी काफ़िर आहिनि, इहे सामान खणी खाइण पीअण जा हे हो वञी पंहिंजे बुतनि जे आॾो रखंदा आहिनि, या उन्हनि मुजस्समनि जे साम्हूं रखंदा आहिनि जेके खाइण पीअण खां कासिर हूंदा आहिनि। उन्हनि ॾे मा लकुम ला तंतिक़ून, छो ॻाल्हायो छो नथा, खाओ पीओ छो नथा, तव्हांखे छा थियो आहे, हे सभु शयूं तव्हांजे आॾो पइनि, माण्हू तव्हांजी इबादत कंदा, पर बुत त उहो ई बुत आहे। बहरहाल हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं इहो मामिलो कयो, हे विया, जॾहिं वञी उन महफ़िल ऐं मामलात मेले खां जॾहिं वापसि थिया त हिननि जो मामूली हूंदो, हर को माण्हू पंहिंजी इबादत गाह जी तरफ़ वञी वरी इबादत करे वरी पंहिंजे घर वेंदो। हमरा जो कुझु विया, अंदरि जो ॾिठो त लकाउ ई टियों आहे, कंहिंजी टंग भॻल आहे, कंहिंजी ॿांह भॻल आहे, कंहिंजो मथो भॻल आहे, कंहिंजो कंधु लथल आहे, कंहिंजो कनु हिन हीअ असां वारनि अलाहनि सां कंहिं अलाह ताला रहम फरमाए असांजे महबूदनि सां हीअ शर कंहिं कयो आहे। उन वक़्त जो बादशाह हुयो जंहिंजो नालो नमरूद हुयो, उनखे वञी करे सॼो हाल अहिवाल ॾिनो। सयानी ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके अंदरि बुत हुया जंहिंजी असां इबादत कंदासीं, उन्हनि सां त ॾाढो बुरो असरु थियो आहे। कंहिंसां हीअ हालत आहे, कंहिंसां हीअ हालत आहे। चई केरु आहे असांजे क़ौम जे अंदरि जेको हिन जी मुखालिफ़त करे सघे। चई असांजे सॼे इलाइक़े में हिकिड़ो ई आहे, असांजे सॼे इलाइक़े जे अंदरि केरु आहे, हिकिड़ो ई माण्हू आहे जंहिंजो नालो आहे इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम, जेको हर हमेशह असांजे इन्हनि बुतनि जी मुखालिफ़त बि कंदो आहे, इन्हनि जे ख़िलाफ़ बि ॻाल्हाईंदो आहे ऐं असांखे इन्हनि जी इबादत खां झलींदो बि आहे। बाक़ी असांखे ॿिए कंहिं माण्हू में को बि शक वग़ैरह कंहिं बि क़िस्म जो न आहे। हिननि इहा ख़बर जॾहिं नमरूद ताईं पहुचाई त पोइ नमरूद हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे घुरायो। हज़रत इब्राहीम खे घुराए बीहारियईं, ए इब्राहीम, पैगम्बर खे घुराए करे चए थो ॾे हाल अहिवाल, हे जेके असांजा महबूद आहिनि जंहिंजी माना असां इबादत कयूं था, कंहिंजी टंग न आहे, कंहिंजो नकु न आहे, कंहिंजी फलाणी तकलीफ़ आहे, हिननि सां जेको मामलात ऐं मसाइल थिया आहिनि इहे कंहिं कया आहिनि। अंबिया आहे, नबीअ जो जवाब बि दलाइल जी बुनियाद ते हूंदो आहे त सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए थो जंहिंजे कुल्हे जे मथां कुहाड़ी आहे उनखां कोन था पुछा कयो त कंहिं कयो आहे। आई ॻाल्हि सम्झ में, सभिनी जो माना कारो मुंहुं करे उहा कुहाड़ी खणी जेको हुनजो वॾो बुत हुयो हज़रत इब्राहीम उनजे मथां रखी छॾी। चई त जंहिंजे कुल्हे जे मथां कुहाड़ी आहे उनखां पुछा कयो न त इहो अशर कंहिं कयो आहे। चई त उहो ॻाल्हाइण खां कासिर आहे। चई ॻाल्हाइण खां कासिर आहे त पोइ तव्हां हुनखे महबूद पंहिंजो कीअं था मञो। हुनजे दिमाग़ खे वाश करणो हुयो। जेके माण्हू ॻाल्हाइण खां कासिर, जेके माण्हू ॿुधण खां कासिर, जेके माण्हू तव्हांजी हाजत पूरी करण खां कासिर,
मुंहिंजो अल्लाह त उहो आहे जेको सिज खे उभारे, सिज खे लाहे, ज़मीन खे पाणी जे मथां विछाए, आसमान खे बग़ैर जेको आहे थंभनि जे पैदा करे, जंहिं इंसान खे बग़ैर वजूद जे पैदा कयो आहे, सभिनी मख़लूकुनि खे पैदा करण खां बाद सभिनी मख़लूकुनि जी हाजत खे पूरो करे, जेको सॾेद उनखे जीव सां जवाबु ॾे, हर माण्हू जी ॻाल्हि खे ॿुधे, हर माण्हू जा मामलात ऐं मसाइल हल करे, पोइ तंहिंजी माना त मुंहिंजो माबूद बरहक़ जेको अल्लाह आहे, जंहिं पूरी काइनात खे पैदा कयो आहे, इबादत जे लाइक़ु त उहो आहे। हीअ अव्हांजा ठाहियल जेके माबूद आहिनि, जंहिंजी तव्हां इबादत कयो था, जंहिंखे तव्हां पंहिंजो मुश्किल कुशा सॼो था, माना त इहे इबादत जे लाइक़ु न आहिनि जंहिंजी तव्हां इबादत कयो था। त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जॾहिं इहो जवाबु ॾिनो, तॾहिं बादशाह सम्झी वियो त मामिलो करण वारो ॿियो कोई बि कोन्हे, को इब्राहीम आहे। तॾहिं उन्हनि जो पंहिंजो पाण में मशवरो कयो सभिनी। बादशाह ऐलान कयो त हिकिड़ी बाहि ठाही वञे, तयारु कई वञे, जंहिंमें सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम खे उन बाहि जे अंदरि दाख़िल कयो वञे। तारीख़ जे अंदरि लिखियो अथऊं 40 मेल, घणा मेल बाबा? 40 मेलनि ताईं वॾी बाहि। ऐं उन वक़्त जे अंदरि इहो ऐलान थियो, हर माण्हू पंहिंजी हाजत पूरी करण जे लाइ, को माण्हू पंहिंजी कहिड़ी दुआ क़बूल करण जे लाइ, को माण्हू पंहिंजे कहिड़े मसइले खे राज़ी करण जे लाइ इहे निकिरी वेंदा हुआ, वञी झंग मां काठियूं करे ईंदा हुआ। किन त चयो आहे 6 खां 8 महीना या साल इन सॼी नमरूद जी क़ौम पए इहे काठियूं जमा कयूं। तक़रीबन 40 मेलनि ताईं वॾो मैदान हुयो, जंहिंमें हिननि बाहि वारो सिस्टम ठाहियो, जंहिंजे करे हिननि जो इरादो इहो त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे इन बाहि जे अंदरि विझंदासीं। हज़रत इब्राहीम असांजे माबूदनि सां हशर कयो आहे, असांजो फ़ैसिलो इहो आहे। हज़रत इब्राहीम खे चऊं तुंहिंजे लाइ हीउ फ़ैसिलो आहे, चई मुंहिंजो अलाह मुहाफ़िज़ आहे, को मसइलो कोन्हे को। जॾहिं उहा बाहि ठाहे तयारु कयूं, तारीख़दान लिखंदा उहा बाहि त ठही वई, बाहि त तयारु थी वई, बाहि त जुड़ी वई। जॾहिं उहा बाहि ॿारी वई, तॾहिं अची करे फाथा त हिन हेॾी वॾी बाहि में असां हज़रत इब्राहीम खे दाख़िल कीअं कयूं? अंदाज़ो लॻायो, 40 मेल भला थोरो ख़ाको वठो, शहदाद कोट खां वठी करे लाड़काने जो सफ़र ॿधो, इहो त अञा घटि आहे, पाण 32 मेल थिए या 30 थिए, पर 40 मेल हिकिड़ो अंदाज़ो आहे। या हितां खां वठी सखर ॿधो, तव्हां हितां खां वठी तव्हां सखर वारो सफ़र ॿधो, इहो एॾो वॾो जेको मैदान आहे, इन सॼे मैदान जे अंदरि काठियूं जमा थी हूंदियूं, इनखे बाहि लॻी हूंदी हिकिड़े माण्हू खे साड़ण जे लाइ। एॾो वॾो मामिलो ऐं मसइलो बाहि जो ठाहियो, तयारु कयो आहे। पोइ अची करे फाथा त हाणे इन बाहि जे अंदरि कीअं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे दाख़िल कयो वञे? ख़ैर, अल्लाह जी कुदरत, रब जी कुदरत। बाद में किन तारीख़दाननि लिखियो आहे त बाद में हिननि सलाह मशवरो करे हिकिड़ो अहिड़ो को पींगो ठाहियो, उन पींगे में विझी करे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे वेहारे करे उन बाहि जे आड़ा जे अंदरि हज़रत इब्राहीम खे दाख़िल कयो। हाणे जॾहिं सैयदना इब्राहीम कंहिंजे नाले ते बाहि जे आड़ा जे अंदरि दाख़िल थियो, ॾाढा ॻाल्हायो, अल्लाह जे नाले ते दावत अल्लाह जी हलाई, अल्लाह जे इबादत जी हलाई। जॾहिं बाहि जे आड़ा में पहुतो त फ़रिश्तनि जो मजमू अची करे पहुतो हज़रत इब्राहीम अलाए, हे इब्राहीम, मां फ़लाणो फ़रिश्तो आहियां, मुंहिंजे हथ में फ़लाणी शइ आहे, तूं हुकुम कर, को मसइलो ई कोन्हे को। 5 मिंटनि जे अंदरि हवा आणे, तूफ़ान आणे, हे बाहि छा आहे, हिन खां वॾी जेका बाहि आहे विसाए उनखे ख़तमु करे, काठियुनि जो नामो निशान न हूंदो। चई मां रब जे नाले ते क़ुर्बान थियण जे लाइ आयो आहियां, मूंखे पक आहे मुंहिंजो अल्लाह मुंहिंजी मदद ज़रूरु ज़रूरु फ़रमाईंदो। जंहिं रब जे नाले ते आयो उहो ख़ुदा मुंहिंजी मदद फ़रमाईंदो, अव्हांजी मदद जी का बि ज़रूरत कान्हे का, सभु वया। अल्लाह ताला क़ुर में फ़रमाए थो, रब ऐलान फ़रमाए, कुलना या नारु कूनी बरदौ व सलामन अला इब्राहीम। कुलना, असां चयोसीं, अल्लाह ताला फ़रमाए थो मां चयो, या नार चइबो आहे बाहि खे अरबी जन, या नारु कूनी बरदौ, ए बाहि थी वञ बरदौ व सलामन अला इब्राहीम, थदी थी वञ। ऐं अॻिते अरबी में लफ़्ज़ आहे वसलामन अला इब्राहीम, थदी बि सलामती वारी। घणी थधि बि इंसान खे तकलीफ़ ॾींदी आहे, आई ॻाल्हि सम्झ में। 24 कलाक तो ऐं असां वटि जेकॾहिं बिजली हले, एसी हले त थधि घणी थी वेंदी आहे न, ॿाहिरि गर्मी, अंदरि थधि, पोइ वरी माण्हू कंबल ॻोल्हींदो आहे वठंदो। थधि घणी बि नुक़सानकार आहे, घटि बि न। वसलामन अला इब्राहीम, अहिड़ी थधि थी वञ जेका हज़रत इब्राहीम जो जिस्म उनखे बर्दाश्त करे, राहत वारी, सुकून वारी थधि थी वञ। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम उहा बाहि चवंदा 2, 4, 5 महीना हली आहे। सोणो इब्राहीम उते आहे, अल्लाह उनजे खाधे जो इंतज़ाम कयो, मामलात ऐं मसाइल जो इंतज़ाम कयो।
काफ़र हेॾा ख़ुशि लॻा पिया आहिनि त हज़रत इब्राहीम असांजे माबूद बातिल सां हीअं कयो आहे, असां हज़रत इब्राहीम सां हीअ हशर कयो आहे, असां हज़रत इब्राहीम खे हीअ तकलीफ़ ॾिनी आहे, असां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिन मामलात ऐं मसाइल ते पहुचो आहे। पर रब फरमाइनि बाहि जो कमु साण आहे, जॾहिं हुकुम अलाह जो थींदो आहे तॾहिं बाहि खे ताक़त न आहे जो हज़रत इब्राहीम जे हिकिड़े वार खे बि तओ ॾेई ॾेखारे। ॻाल्हि सां बाहि जो कमु छा आहे? साड़णु आहे न। जेको माण्हू वञी करे हथु विझंदो हुनखे छा कंदी? साड़ींदी। पर जे अलाह हुकुम करे त बाहि साड़े, माना त क़ादिर मुतलक़ ऐं हुकुम हुन अलाह जो आहे। अलाह जे हुकुम खां सवाइ बाहि खे बि अख़्तियार न आहे। बहरहाल कुझु महीननि खां पोइ जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम निकितो, हिननि जो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिठो त हिननि मां रड़ निकिरी वई। चई एॾी वॾी बाहि आसमान तां ओ कोहनि ते जेकॾहिं को पखी वञे पियो, उहो हिन बाहि जे उन जेको आहे सो जेको धुओं उठे पियो, उन धुएं जे करे बि उते जो उते पची करे किरे पियो, माना सफ़ा ख़तम। हेॾी वॾी बाहि मां आड़ा मां इब्राहीम तोखे बचाइण वारो केरु आहे? तॾहिं सोने इब्राहीम चयो मुंहिंजो अलाह आहे जेको सिज ऐं चंड खे पैदा करण वारो आहे, ज़मीन ऐं आसमान खे पैदा। मां त तव्हांखे चऊं त मुंहिंजो अलाह उहो आहे जेको हर शइ ॿुधे थो, ॾुख जे अंदरि, ग़म जे अंदरि, सुख जे अंदरि, मामलात ऐं मसाइल खे, हाजतुनि खे पूरो करण वारो मुंहिंजो अलाह आहे। जंहिं न बाहि खे गुलज़ार बणायो उहो मुंहिंजो रब आहे, जंहिं न बाहि जे अंदरि मूंखे जेको आहे सो पंहिंजो दाख़िल करे इन इम्तिहान में मूंखे कामयाबु कयो। इहो इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पहिरियों इम्तिहान। ॿियो इम्तिहान हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उमिरि मुबारक 120 साल। घणी उमिरि आहे बाबा? 120। घरवारी जो उमिरि आहे 90 साल, औलाद कान्हे। दुआऊं घुरनि था। अल्लाह ताला क़ुर में फरमाए थो फबशरनाहु बिग़ुलामिन हलीम। पोइ जॾहिं दुआ घुरियूं त अल्लाह ताला फ़रिश्ते जे ज़रिए आयो, हज़रत इब्राहीम खे चई मुबारक हुजे, अल्लाह साईं तोखे औलाद अता फरमाईंदो, अल्लाह साईं तव्हांखे औलाद ॾींदो। तॾहिं घरवारी चएसि त तुंहिंजी उमिरि 120 साल आहे, मुंहिंजी उमिरि 90 साल आहे, पोड़प जे इन मामलात ऐं मसाइल जे अंदरि औलाद थी। रब क़ादिर आहे, अलाह जेकॾहिं ॾे त रब से औलाद ॾिनी। माना घणी दुआउनि खां पोइ, घणी सिक खां पोइ, कंहिं माण्हू जे घर में 10 सालनि खां पोइ या 15 सालनि खां पोइ या 20 सालनि खां पोइ औलाद थिए त केॾी ख़ुशी हूंदी आहे। ओ दुआऊं घुरी घुरी ज़ाल मुड़ुस ॿिनी इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अलाह सां औलाद ॾिनी। हाणे औलाद मिली आहे, औलाद सां मोहबत आहे। ज़ाहिर आहे तव्हां सम्झी सघो था एतिरे वक़्त खां बाद जेका औलाद मिलंदी आहे त हुन सां इंसान खे केतिरी, एतिरे वक़्त खां पोइ बि न त औलाद सां फितरी पीउ माउ जी मोहबत हूंदी आहे। हाणे जॾहिं पुटु हलणु लॻो आहे, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम फलम्मा बलग़ मअहु साया, पोइ जॾहिं उन सां गॾु ई हलण वारो थियो आहे, तॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब साईं ख़्वाब जे ज़रिए चयो त ए इब्राहीम, प्यारी में प्यारी शइ अलाह जे रस्ते में क़ुर्बान। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उथियो अलाह जे रस्ते में। तारीख़ दाननि लिखियो आहे त कुझु ॾाचियूं अलाह ताला फरमाइसि न पंहिंजी प्यारी शइ वधीक कई कि न अञा प्यारी शइ। सोचे सोचे इन नतीजे ते पहुतो त इंसान खे 2 शयूं महबूब हूंदियूं आहिनि। कहिड़ियूं शयूं महबूब हूंदियूं आहिनि? घणियूं? 2 शयूं। हिकु औलाद ऐं ॿियो माल। इन ॿिन्ही ते माण्हू सिर ॾींदो। असां वटि ज़मीनुनि ते माण्हू मरंदा आहिनि या न मरंदा आहिनि? के माण्हू औलाद जे लाइ बि मरंदा आहिनि। औलाद सां बि घणी इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना, तव्हांजो माल ऐं तव्हांजो औलाद तव्हांजे फितने जो बाइस बणिजी सघिजे थो। जेकॾहिं तव्हांजी मोहबत अलाह सां आहे त पोइ सवाल ई पैदा न आहे। बहरहाल हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम सोचे इन नतीजे ते पहुतो त शायदि मूंखां इहा घुर थी आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे बछड़े ॾे वियो, पंहिंजे बछड़े खे वठी करे कपिड़ा पाराए तयारु करे सामान सॼो खणी पंहिंजे पुट खे उन जाइ ते जिते अॼुकल्ह हाजी सगोरा वञी करे जानवर वञी ज़िबह कंदा आहिनि। हज ते जेके वेंदा आहिनि न, उहो पोइ उते पंहिंजो जानवर ज़िबह कंदा आहिनि। इहा जाइ उहा आहे जिते हज़रत इब्राहीम पंहिंजे बछड़े हज़रत इस्माइल खे वठी वञी क़ुर्बान करण जे लाइ तयारु हुयो। हाणे वञे थो पर पंहिंजे पुट खे छा थो चए? पंहिंजे पुट खे चए थो त ए मुंहिंजा पुट, मां ख़्वाब में ॾिठो आहे, इन्नी अरा फिल मनामी अन्नी अज़बहुका। सॼे नक्शे खे क़ुर बयानु फरमा। इन्नी अरा फिल मनाम, मनाम नौम मां वरितल आहे, मां निंड में ॾिठो आहे। अन्नी अज़बहुका, मां तोखे ज़िबह कयां थो। फंज़ुर माज़ा तरा, छा इरादो आहे तुंहिंजो? हाणे पीउ बि नबी आहे, पुट बि नबी आहे। त पुट जवाब में छा थो चए? क़ाल या अबति फ़अल मा तुमर, ए मुंहिंजा बाबा जंहिं शइ जो हुकुम कयो आहे जल्दी इहो कमु कर, हिन में देरि न कजांइ।
अल्लाह तोखे जेको हुकुम कयो आहे इहो करे वठ, देरि न कजांइ। सही आहे। हज़रत इब्राहिम पंहिंजे बचिड़े खे वठी करे वियो, शैतान खे बि वारो मिलियो, शैतान आयो कढ, ओ इब्राहिम भेण 120 साल तुंहिंजी उमिरि, 90 साल तुंहिंजी ज़ाल जी उमिरि, ओड़प जे अंदरि सॼी ज़िंदगी दुआऊं कई, ख़ुदा औलाद ॾिने, मस सही आहे औलाद घुमण जहिड़ी ॾियां, मतां हिन ख़्वाब जे आसिरे ते वञी पंहिंजे पुट खे सम्झी वियो त अलाह जे रस्ते में रुकावट विझण वारो इहो केरु आहे, शैतान मरदूद आहे। तॾहिं हज़रत इब्राहिम कंकरी खणी करे, पथरियूं खणी करे, अलाह अकबर पढ़ी करे जॾहिं उनखे लॻायईं त उहो हिकिड़ी हंधि वरी ॿीहर आयो, वरी टीहर आयो, टिनी जॻहनि ते। हाणे 3 जमरा ठहियल आहिनि हज ते, जेको माण्हू वेंदो जमरा, हिकिड़ो वुस्ता, सुगरा, कुबरा, हिकिड़ो वॾो जमरो आहे, ॿियो विचोलो आहे, टियों नंढो आहे। उन ई जाइ जे मथां उहो निशान आहे जिते अॼु हाजी सगोरा वञी करे उन जाइ ते शैतान खे कंकिरियूं हणंदा आहिनि। इहा उहा जाइ आहे जिते शैतान हज़रत इब्राहिम, जॾहिं शैतान ॾिठो त हज़रत इब्राहिम त पंहिंजे मामलात ऐं मसाइल में अॻिते बीठो आहे, तॾहिं वरी रिवर्स गियर ॾिनई, बुज़ुर्गाणो लिबास करे दरवाज़े ते वञी पहुतो। इब्राहिम आहे, चई त न, हाणे पंहिंजे पुट खे वठी वियो आहे। चई अमां तोखे ख़बर आहे इब्राहिम काॾे पंहिंजे पुट खे वठी वियो आहे? चई न। चई इब्राहिम त पंहिंजे पुट खे फिलाणी जाइ ते ज़िबह करण जे लाइ वठी वियो आहे। चई त छाजे करे? चई अलाए, चवे थो त अलाह जो हुकुम आहे। वाह मुंहिंजा रब तुंहिंजे नाले ते क़ुर्बान, जीअं नबी तीअं नबीअ जो पुटु तीअं नबीअ जी घरवारी। त अम्मा हाजरा छा फरमाइण लॻी? चई जेकॾहिं हुकुम अलाह जो आहे त पोइ ॾुख इन शइ जो आहे, इब्राहिम मूंखे बि वठी वञे हा। अलाह जे हुकुम ते इब्राहिम काती वाया त मां हथनि सां पंहिंजे बछड़े खे झलियां हा। हुकुम जॾहिं रब जो आहे त ॻाल्हि ई ख़तमु, ॾिनल ख़ुदा जो आहे, मालो अलाह जो आहे, औलाद अलाह जी आहे, हुकुम अलाह जो आहे, त पोइ छाजी देरि आहे? शैतान सम्झो मुंहिंजी दाल हिते कोन करंदी। हाणे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तयारु बीठो आहे, पंहिंजे पुट जे मथां छुरी खणी करे, तॾहिं पंहिंजे पुट जो सबाबा पंहिंजे अखियुनि जे मथां पटी ॿधी करे, मूंखे ऊंधो सुमार, छो त मां तुंहिंजो बचो आहियां। यार सम्झ जी ॻाल्हि आहे, केॾो वॾो नक्शो क़ुरान बयानु फरमायो आहे। पीउ नबी आहे, पंहिंजे औलाद जे मथां छुरी खणी करे वेहणु, मां चवंदो रब्बे मुहम्मद जो कसम आहे, एॾो वॾो इम्तिहान जेको ख़ुदा इब्राहिम खां वरितो पंहिंजे उन पुट खे, जंहिंजे लाइ 120 साल उमिरि आहे, ॾींहों राति दुआऊं घुरंदो रहियो, पर अलाह जे हुकुम जे मातहत। अॼु तो असांखे अलाह जे हुकुम जी निमाज़ यादि आहे? पुट जी कुर्बानी त वॾी ॻाल्हि आहे। अलाह साईं फरमाए थो निमाज़ पढ़ो, न पढ़ंदासीं। अलाह ताला फरमाए थो माल ॾिनो मां हज कर, न कंदासीं। अलाह ताला फरमाए थो माल ॾिनो मां ज़कात कर, न कंदासीं। अड़े माल ॾिनो मां 30-32 हज़ार रुपए जो बकरो, माल हुजण जे बावजूदि बकरो कोण जे लाइ तयारु न आहियो। पर सोणे इब्राहिम जो मक़ाम त ॾिसो, उन पंहिंजे पुट जे मथां चढ़ियो वेठो आहे, उहा छुरी खणी करे पंहिंजे पुट जे मथां वाइणु शुरू कई। तॾहिं पुटु रड़ियूं थो करे, स बाबा छुरी वाइण में देरि छाजे लाइ थो करे पियो? हुकुम जॾहिं अलाह जो आहे, तूं हलाए इंशाअल्लाह, सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन, अनकरीब इंशाअल्लाह तूं असांखे साबिरीन मञा ॾिसंदे मुंहिंजा बाबा, देरि न कर अलाह जे हुकुम जे अंदरि। त सोनो इब्राहिम छा थो चवे? बाबा मां छुरी त वहायां थो, पर ख़बर न आहे त छुरी वहे अलाए छो नथी। उहा छुरी पथर ते तिखी करे जॾहिं पथर जे मथां लॻाए थो त पथर 2 टुकड़ा थींदा। तॾहिं हज़रत इब्राहिम परेशान हुयो। साॻी छुरी जेकॾहिं पथर जे मथां वहायां थो त पथर वहे थो, पथर जे मथां 2 हथ थी थो वञे। इस्माइल तुंहिंजे मथां इहा छुरी छाजे करे कोन थी वहे? तॾहिं कंहिं तारीख़दान कंहिं अलाह वारे चयो त छुरी मां हिकिड़ो ग़ाइबानो आवाज़ ॼाणो त निकितो, इब्राहिम ख़लील तुंहिंजी मर्ज़ी आहे त वहो, रब्बे जलील तुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे त न वहो। मां अलाह जे हुकुम जे मातहत आहियां, तुंहिंजे हुकुम जे मातहत न आहियां। जेसिताईं मूंखे रब जो हुकुम न थींदो तेसिताईं ॿधो पियो आहे, छुरी मथां वहाए थो, नथी वहे। अलाह साईं जन्नत मां दुंबो मोकिलियो। हज़रत इब्राहिम हीअं जो ॾिसे छुरी वही आहे, अलाहु अकबर खणी करे पटी जहिड़ी महिल अखियुनि वाला अथई त सोणो इस्माइल बीह करे मुस्कुराए रहियो आहे। जन्नत मां आंदल दुंबो ज़िबा थी वियो। फ़रिश्ता बीह करे हज़रत इब्राहिम खे सलाम कंदा, ए इब्राहिम तोखे सलाम आहे, तूं इम्तिहान में कामयाब थी वञे। रब तुंहिंजे इन मामलात मसाइल खे ॾिसी करे तुंहिंजे मथां सलाम मोकिलियो आहे। ख़ुदा तोखे पंहिंजे इम्तिहान जे अंदरि कामयाब करे छॾे। बचनि जी क़ुर्बानी जे लाइ बि माण्हू तयारु। अॼु असां निमाज़ ऊन्हारे जे अंदरि पढ़ण जे लाइ न निकिरंदासीं। अॼु असांखे अलाह ऐं अलाह जे रसूल जो नालो नथो वञे। पर जेकॾहिं दस्तूर ईअं हुजे हा, इहा जेकॾहिं क़ुर्बानी थिए हा न, हज़रत इब्राहिम जेकॾहिं पंहिंजे पुट खे ज़िबा करे आई आहे क़ुर्बानी, त पोइ अॻिते इहो क़ुर्बानी वारो मामिलो ईअं हुजे हा, को आहे तव्हां असां पंहिंजा बचा। ॻाल्हायो सही ॾाढा।
न बाबा केर तो कोई बकरो न था को औलाद कोण जे ला माण्हू वो आहे ख़ुदा जे इम्तिहान में कामयाब थियण वारो जेका हर शइ ख़ुदा जे नाले ते क़ुर्बान करण जे लाइ थिया ॾिनी अलाह औलाद कंहिं ॾिनी लाॾिया ॻाल्हायो हाँ बाबा माल कंहिं ॾिनो आहे अल्लाह जी मर्ज़ी आहे झटको बि हिकिड़ो जी सेकंड मथां इन माल जे मथां कुॾे इहो ॿियो इम्तिहान जेको अल्लाह साईं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम हाणे टियों इम्तिहान अल्लाह ताला वरितोसि अल्लाह ताला फरमाए से इब्राहीम जी मुंहिंजा रब इब्राहिम पंहिंजी औलाद पंहिंजी घरवारी खे वठि मक्कतुल मुबारक जी सरज़मीन ते पहुच हे मके जो उन टाइम जो वता जिते पखी जो आवाज़ बि कोन्हे को बेवादिन गैर ज़ी ज़रअन हाणे त वञूं था बिल्डिंगियूं ठही पियूं आहिनि पाणी आहे पाणी जो डुक न हूंदो मके जे अंदरि ओ हीअं चोटी चोटी ताईं ॾिस रुगो जबल रुगो जबल रुगो जबल चारों तरफ़ पखी जो नालो न आहे कंहिं जानवर जो नालो न आहे जी मुंहिंजा रब साईं मां हाज़ुर आहियां इब्राहिम पंहिंजी घरवारी खे बि वठि पंहिंजे पुटड़े खे बि वठि हल मके जी सरज़मीन ते पहुच जी मुंहिंजा अल्लाह सरज़मीन मके ते जॾहिं पहुतो अल्लाह ताला फरमाए इब्राहिम पंहिंजी घरवारी पंहिंजे पुट खे छॾे करे वापसि थी तॾहिं चवंदा जॾहिं हज़रत इब्राहिम मश्कीद में कुझु पाणी आहे कुझु ॿ टे ॾींहंनि जी खाद खुराक आहे पंहिंजे घरवारी खे ॾेई ॻाल्हाए बि नथो जॾहिं रवानो थिए थो त पोयां घरवारी चएसि इब्राहिम ख़ैर त आहे हिन बैबान जंगल में असांखे छॾे करे काॾे हलियो वियो आहे काॾे थो वञे तॾहिं हज़रत इब्राहिम जवाबु न ॾिनो त नबीअ जी घरवारी चयुसि भला अलाह जो हुकुम आहे छा तॾहिं हीअं कंधु लोॾे करे चई त हा चई जे हुकुम अलाह जो आहे त पोइ तुंहिंजी असांखे परवाह न आहे उहो पाण ई असांजी मदद कंदो बाबा कंहिंजो हुकुम आहे अलाह जो हुकुम आहे पोइ जॾहिं हुकुम अलाह जो आहे त पोइ हिन बैबान जंगल जे अंदरि मदद करण वारो बि कहिड़ा लाॾा ॻाल्हायो उहो ई अलाह आहे बिस्मिल्लाह तवक्कल तो अलाह तूं भली वञ अलाह असांजी मदद कंदो अकेली माउ इम्तिहान त ॾिस न ख़ुदा जो अकेली माउ अकेलो हुनजो बछड़ो ॾींहं ॿिनि जो सामान जॾहिं ख़तमु थियो पाणी पीअण जो न आहे हाणे हिकिड़ी औरत आहे हुनजो बचो हुन सां गॾु आहे असबाब मौजूदु न आहिनि हिते तोखे पाणी जी ज़रूरत आहे तुंहिंजो मर्द न आहे घर वारी परदो पाए कंहिं पाड़े वारे खां कंहिं घर वारे खां कंहिं ॻोठ वारे खां कंहिं इलाइक़े वारे खां पाणी खणी पंहिंजी हाजत पूरी कंदी हो त बैबान जंगल आहे कोन ताईं वञ ओ 7 किलोमीटरनि ताईं को पाणी जो नालो निशान न आहे पखी जो नालो निशान न आहे जानवर जो नालो निशान न आहे हाणे छा करे हो हज़रत इस्माइल ने ॿिन्ही जबलनि जे विच में आहे हिकु सफ़ा ॿियो मरवा जॾहिं माण्हू उमिरे ते वेंदो आहे न पोइ हिते 7 चकर लॻाइणा पवंदा आहिनि इहे 7 चकर हज़रत हाजरा पंहिंजे पुट जी मुहबत जे अंदरि ॾिना हुआ पोइ हुन में विच में हिकिड़ो टुकड़ो आहे साई लाइटूं लॻल हूंदियूं आहिनि जिते माण्हू खे भॼणो पवंदो आहे सफ़ा ऐं मरवा जे दरमियान हाणे त इहे जबल पंहिंजो पाण में हूअं सफ़ा जी पहाड़ी मथे त मरवा हेठि हुयो ईअं माना मथां खां हेठि ताईं मामूलो बहरहाल हाणे पाणी जॾहिं ख़तमु थी वियो त हीअं हज़रत हाजरा पंहिंजे पुटड़े खे उते सुम्हारे हीअं भॼंदी कोई कुझु टुकड़ो वञी वरी थोरो टुकड़ो हीअं भॼे पई ॾिसे को पाणी वग़ैरह या ॿी का शइ ॾिसी वरी मोटी अचे वरी पाणी ॾिठईं त न आहे वरी मोटे पई त मथां मुंहिंजे पुट खे कुझु थी वञे उन जे मथां वरी औलाद जी मोहबत जे करे वापसि अची ॾिसे त हज़रत इस्माइल सही आहे ईअं हज़रत हाजरा घणा चकर लॻाया बाबा 7 चकर लॻाया सफ़ा खां मरवा मरवा खां सफ़ा अॼु ॾींहं ताईं इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह तॾहिं कंहिं अलाह वारे चयो न त हज हज़रत इब्राहिम जी वफ़ाउनि जो इश्क ऐं मुहबत जो नालो आहे हज ते वेंदव तव्हांखे हज़रत इब्राहिम जी वफ़ाऊं उन जूं अदाऊं तव्हांखे यादि ईंदियूं सफ़ा ऐं मरवा जे दरमियान में चकर बहरहाल हज़रत हाजरा जॾहिं बग़ी त 7 चकर में पोइ हज़रत इस्माइल जॾहिं हीअं पंहिंजूं खुड़ियूं हुयूं छा आहे पंहिंजो नंढड़ो ॿारु हूंदो आहे सुतो पियो हूंदो आहे त पोइ छा हणंदो आहे पेर जूं जीअं खुड़ी लॻाईंदो आहे न हीअं जो पेर जी खुड़ी लॻाई त अलाह सां हुन मां चश्मो पाणी जो जारी फ़रमाए उन मां छा जारी फ़रमाई हज़रत हाजरा ॾिठो चई रब जी महिरबानी अलाह जो कुर्ब जंहिं अलाह साईं पाणी जो चश्मो जारी कयो आहे उन मां पीतई अरबी ज़ुबान में ज़म ज़म तव्हां हिन जी लुग़त में माना ॾिसंदो माना बे हो पाणी जो ईअं वयो वहंदो वयो बीहे ई न पियो त हज़रत हाजरा ॾिसी करे चयो ज़म ज़म उन टाइम खां वठी हिन आब ज़म जो नालो ज़म थियो आहे ज़म माना बीहो जेकॾहिं ईअं न चवे ज़म त पूरी दुनिया जे अंदरि ज़म जो पाणी फैलिजी वञे चए ज़म त उहो बीहजी वियो पर क़यामत ताईं इहो खूह ईअं ई आहे अॼु वॾा साइंसदान अची करे पंहिंजे तजर्बे जे लाइ उहो पाणी खणी मशीनुनि में टेस्ट कंदा अचे दुनिया जा सभु पाणी गॾु कर पर आब ज़म जो मुक़ाबिलो क़तान न करे सघंदा ये ज़म सोने इस्माइल जे पेरनि मां निकितो आहे हज़रत इस्माइल जी क़ुर्बानी मां इहो टियों इम्तिहान जेको अलाह ताला हज़रत इब्राहिम खां वरितो इन में बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम कामयाब चौथों इम्तिहान अलाह जो छा हुयुसि
तामीर काबतुल्लाह। अल्लाह ताला फरमाए इब्राहिम पंहिंजे पुट खे वठि जी मुंहिंजा रब साईं हाणे तुंहिंजो पुटु वॾो थियो आहे, अॻिते इहो बि नबी थींदो, हाणे वञी करे तव्हां काबतुल्लाह जी तामीर कई। उते वञी इहो काबतुल्लाह जो जेको हिसो आहे हज़रत आदम जी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर खां वठी हिन जाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम वियो काबतुल्लाह जी तामीर, पीउ ऐं पुटु, कारीगर पीउ आहे, मज़दूरी करण वारो केरु आहे, ॾाढा ॻाल्हायो, पुटु आहे, हो बि अलाह जो नबी आहे, मज़दूर बि अलाह जो छा आहे, नबी आहे। पोइ जॾहिं इहा माण्हुनि जे हिसाब किताब ताईं जॾहिं भित हुई तॾहिं त ठाहिनि पिया। हाणे जॾहिं भित मथे थी त हज़रत इब्राहिम दुआ घुरी मुंहिंजा रब साईं हाणे त हे भित मथे आहे, जीअं असां वटि मज़दूर कमु कंदा आहिनि पोइ छा ॿधंदा आहिनि, कवाज़ो ॿधंदा आहिनि न, लकड़ा वग़ैरह भित में लॻाए पोइ रसा ॿधंदा, अदा हाणे असांजो हथु नथो पहुचे, मथे असांखे कवाज़ा या स्टूल जी ज़रूरत आहे, तॾहिं हज़रत इब्राहिम दुआ घुरी मुंहिंजा रब हाणे तामीरात वारो कमु मथे वियो आहे, हाणे असांजी मदद फरमा। त अल्लाह ताला जन्नत मां हिकिड़ो पथर मोकिलियो जंहिंजे माना हज़रत इब्राहिम पेर रखिया, अॼु ॾींहं ताईं उहो पेर हजर इब्राहिम उन फिकी जेका ॼारी आहे काबतुल्लाह जे भरिसां उनजे अंदरि पियो आहे, जंहिंमें हज़रत इब्राहिम जा पेर मुबारक छपियल आहिनि। उन पथर जो कमु छा हुयो, हज़रत इब्राहिम हीअं जो बीहेसि पियो थो लिफ्ट वांगुरु ईअं मथे थी उते वञी बीहारेसि पियो जिते ज़रूरत हुई, हज़रत इब्राहिम पंहिंजा ॿार लॻाए पियो, वरी जॾहिं हज़रत इस्माइल तगारी खणी पियो अचे त वरी पथर हेठि थी करे हज़रत इस्माइल खां वरी हज़रत इब्राहिम वठी करे काबतुल्लाह जी तामीर पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे पुट, इहे 4 वॾे में वॾा इम्तिहान हुया जेके अलाह साईं कंहिंखां वरिता बाबा, ॾाढा ॻाल्हायो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम। हाणे इम्तिहान थी विया, हाणे नतीजे जो टाइम आहे, इम्तिहान खां पोइ माण्हू छा सोचींदो आहे, अदा ॾे हल वाल तुंहिंजो छोकिरो 5 जो इम्तिहान ॾेई आयो, हा दा बसि हाणे नतीजो अचे त अलाह करे 6 में दाख़िल थिए, अदा ॾे हल वाल तुंहिंजो पेपर ॾेई आयो, हा दा अलहमदुलिल्लाह हाणे नतीजो अचे त ख़बर पए, हाणे इम्तिहान थी वियो, हाणे नतीजे जो टाइम आहे, हाणे घुर जो टाइम आहे, मज़दूरी कयूं इम्तिहान में कामें, हाणे दुआ थो घुरे, दुआ कहिड़ी, वाह इब्राहिम तुंहिंजो घुरणु, अलाह खां दुआ घुरे, ए मुंहिंजा रब साईं, ए मुंहिंजा अलाह साईं, मां जेका हे महिनत कई आहे, मज़दूरी कई आहे, जेतिरनि इम्तिहाननि में कामयाबु थियां, मुंहिंजा अलाह मां इब्राहिम जी दुआ आहे, सरताजुल अंबिया इमामुल अंबिया हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे अचण खां अॻु में आदम जी पैदाइश खां अॻु में जंहिंजो कलमो तो अर्शे मुअल्ला ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखरायो न, मुंहिंजा रब मां इब्राहिम जी ख्वाहिशी आहे, मां इब्राहिम जी दुआ ई आहे, अल्लाह उन मुहम्मद मुस्तफ़ा खे मां इब्राहिम जे ख़ानदान मां पैदा फरमाए, उन मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आख़िरी नबी आहे उनखे मुंहिंजे ख़ानदान मां पैदा करा। अल्लाह ताला हज़रत इब्राहिम जी न दुआ खे क़बूल फरमायो, अल्लाह ताला हज़रत इब्राहिम जी न दुआ खे क़बूल फरमाए। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद मंदा हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैदा फरमायो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो ऐं बुज़ुर्गो, इहे 4 इम्तिहान हुया जेके अल्लाह ताला उलमाए मुफ़स्सिरीन फरमाइनि था, अल्लाह ताला अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम खां जेके इम्तिहान वरिता या जिन जिन इम्तिहाननि में अल्लाह ताला जी नुसरत ऐं मदद ॾिनी, अल्लाह साईं ॾिसंदो आहे त मां ॾिसां त मूं सां मुंहिंजो ॿानो केतिरी मुहबत करे रहियो आहे, मुंहिंजे नाले ते कहिड़ी शइ क़ुर्बान करण वारो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुतालिक़ फरमाईंदा, जेका तव्हां असां तरावियुनि में दुआ पढ़ंदा आहियूं, सुबहान दिल मुल्क वल मलकूत, सुबहान दिल इज़्ज़त वल अज़मत वल हैबत वल क़ुदरत वल किबरिया वल जबरूत, सुबहान अल मलिक अल हय्य अल्लज़ी ला यनामु व ला यमूतु सुब्बूहुन क़ुद्दूसुन रब्बुना व रब्बुल मलाइकतु वर्रूह, अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार या मुजीर या मुजीर या मुजीर। काश जेकॾहिं तव्हां अरबी सम्झो आहे, हिकु हिकु लफ़्ज़ सोन जे पाणी सां लिखण जे बराबरि आहे, हिकु हिकु लफ़्ज़, एॾी अल्लाह जी तारीफ़ आहे। फरमाईंदा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पंहिंजे घरां ॿाहिरि निकितो, नौजवान हिकिड़ो वञे पियो, पर इहे अशार इहे लफ़्ज़ पढ़ंदो, सुबहान दिल मुल्क वल मलकूत, हज़रत इब्राहिम जो ॿुधा अल्लाह जी तारीफ़ जा लफ़्ज़, त हज़रत इब्राहिम जे कढ उहो पढ़ंदो पियो वठे। ज़ाहिर आहे आशिक़ जे दिलि खे सुरूर त मिलंदो न, जेको जंहिंसां मुहबत कंदो आहे। हज़रत इब्राहिम जे दिलि खे एॾो सुरूर ऐं क़रार मिलियो, तॾहिं अची करे उन नौजवान जी बांह खे पकड़ी चई, अदा ॿीहर त इहे लफ़्ज़ ॿुधाए। चई पोइ छा ॾींदे?
त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ॿकरियुनि जो वॾो धण बीठो चए, हे मुंहिंजो धण बीठो आहे, इन मां अधु धण मां तुंहिंजे हवाले कंदुमि। सही आहे, हालांकि उहो हुयो फ़रिश्तो, अलाह ताला ॾिसे पियो, हालांकि उन फ़रिश्ते अलाह ताला खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा रब साईं, अव्हां जो दोस्त जेको इब्राहिम ख़लील आहे, अव्हां जे नाले ते कहिड़ी क़ुर्बानी ॾेई सघे थो? चईं आज़माया ॾिस त कहिड़ी क़ुर्बानी ॾिए थो। पोइ जॾहिं उहो फ़रिश्तो आयो त वरी हिन लफ़्ज़ जेके पढ़िया त अधु धण ॿकरियुनि जो हिन ॾिनोसि, हिनखे वरी सुकून ऐं क़रार मिलियो। तॾहिं वरी हुनखे चईं अञा हिकिड़ो दफ़ो ॿीहर बि पढ़। चईं अधु ॿकरियुनि जो धण हाणे छा ॾींदे? चईं वरी ॿीहर धण ॾींदोमांइ अधु ॿकरियुनि जो। वरी हुन लफ़्ज़ जॾहिं पढ़िया, हाणे धण त वियो हलियो सॼो ॿकरियुनि जो, वरी हुनखे चईं यार आख़िरी दफ़ो अञा दिलि थी चवे त इहे लफ़्ज़ ॿुधां, महिरबानी करे हिकिड़ो दफ़ो ॿीहर बि ॿुधाए। तॾहिं उहो थो चएसि इब्राहिम सॼो धण त ॿकरियुनि जो ॾेई छॾियो, हाणे तो वटि ॾियण जे लाइ छा आहे? चए हिन धण खे चारण जे लाइ तोखे चारे जी ज़रूरत पवंदी न, इहे लफ़्ज़ पढ़ मां सॼी ज़िंदगी तुंहिंजियूं ॿकरियूं चारींदुमि। लफ़्ज़ पढ़ ॾाढो सुकून थो मिले। हुन प्यारे ज़ाहिर आहे फ़रिश्तो हुयो, हुन वरी प्यारे अंदाज़ में जॾहिं पढ़िया, तॾहिं हज़रत इब्राहिम लछ खणी करे उन ॿकरियुनि जे धण खे चाढ़णु शुरू कयईं। चई मूंखे क़बूल आहे सॼी ज़िंदगी तुंहिंजी ग़ुलामी। तॾहिं उहो पंहिंजी असली कैफ़ियत में अची करे चई इब्राहिम मां अलाह जो मोकिलियल फ़रिश्तो आहियां, मां रब खां घुर कई हुयमि त अलाह तूं थो चवें त इब्राहिम मुंहिंजो दोस्त आहे, मां ॾिसां त सही तुंहिंजो दोस्त तुंहिंजे नाले ते छा थो रे? इब्राहिम हर शइ तूं अलाह जे नाले ते क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहे। चई जॾहिं अलाह जो नालो ईंदो आहे तॾहिं रग रग ठरी पवंदी आहे। जंहिं नाले सां जेतिरी मुहबत हूंदी आहे ओतिरी मिठास असांजे जिस्म जे अंदरि रखियलु आहे। हे त कुझु बि न आहे, दुनिया व माफ़िया जी नेमतूं हुजनि हा तॾहिं बि मां अलाह जे नाले ते क़ुर्बान करे छॾियां। आई ॻाल्हि सम्झ में? ऐं अॼु जे मुस्लमान जी हालत छा आहे? क़ुर्बानी खे ॿकरे वठण जे लाइ तयारु न आहियूं। क़ुर्बानी बाबा पुराणी ॻाल्हि आहे, मौलवियुनि जो भुटे जे दौर जूं ॻाल्हियूं आहिनि। असां छाजे लाइ कयूं? अलाह ताला रहम फरमाए, के माण्हू ईअं न, भला अलाह खे कहिड़े गोश्त जी ज़रूरत आहे? गोश्त बि त तव्हां ऐं असां था खाऊं न। क़ुर्बानी जो गोश्त केरु खाईंदो आहे? ॾाढा ॻाल्हायो, हिकिड़ो मुस्लमान ॿिए मुस्लमान खे ॾींदो आहे। आई ॻाल्हि साईं, इन्हनि ॾियारनि में अलाह खे सभ खां वधीक अमल जेकॾहिं पसंदि आहे त क़ुर्बानी वारो आहे। ऐं जंहिंखे माल जी वुसत आहे क़ुर्बानी नथो करे, अलाह जे रसूल फरमाए हिनखे झलियो असांजे ईदगाह जी तरफ़ न अचे। छाजे लाइ थो अचे ईदगाह जी तरफ़? अहिड़ो साहिब निसाब आहे। अॼुकल्ह तक़रीबन माण्हू साहिब निसाब आहे। 52.5 तोला चांदी या 7.5 तोला सोन जी रक़म, सोन जी रक़म 7.5 तोलनि जी न आहे त 52.5 तोला, लखु सवा लखु 25 30 40 या 1.5 लख जे अंदरि। अॼुकल्ह असां वटि 1.5 2 4 लख रुपए जो मोबाइल आहे त ॾे हल वल क़ुर्बानी। मां असीं कर्ज़दार आहियां, मां क़ुर्बानी हेल नथो कयां। छो? हिते तोखे कर्ज़ु यादि आहे, 4 5 लख रुपए जो मोबाइल आहे, 1.5 2 लख रुपए जी LCD तुंहिंजे घर जे अंदरि लॻी पई आहे। फुज़ूल सामान तुंहिंजो जेको सॼे साल में इस्तेमालु न कंदो आहे, तुंहिंजे घर जे अंदरि अलाए केतिरो महांगो पियो आहे। मां साईं कर्ज़दार आहियां, अलाह जा बाना। ऐं हाणे क़ुर्बानी त वाजिबु आहे, पर क़ुर्बानी इन वुजूब जे करण खां बाद में तव्हांखे ॿियो फ़ाइदो ॿुधायां। जेको माण्हू पाबंदी सां क़ुर्बानी करे थो न, अलाह सॼो साल उनखे तंग दस्ती ऐं फ़क़्र फ़ाक़ा खां बचाए थो छॾे। अलाह सॼो साल उनजी ग़ैबी मदद थो फरमाए। अलाह जे नाले ते मर जाते मरण जो फ़ाइदो आहे न। आई ॻाल्हि सम्झ? असां मरंदासीं वॾेरनि वटि, भोतारनि वटि, रईसनि वटि, जिते न असांजी आख़िरत ठहे न दुनिया ठहे। दुनिया में बि ज़लील, आख़िरत में बि ज़लील। आई ॻाल्हि सम्झ में न? मरो उन जाइ ते जिते मरणु तव्हांजो कमु अचे, मिटो उन जाइ ते जिते तव्हां असांजो मिटजणो कमु अचे। तव्हां असांजो नफ़्स झुके त अलाह जे हुक्म जे मातहत झुके। पोइ ॾिसो उनजा दुनिया में बि फ़ाइदा, आख़िरत में बि फ़ाइदा। सभ खां वॾे में वॾो सवाबु क़ुर्बानी जो आहे। हिकिड़ा माण्हू वरी पोइ अलाह ताला रहम फरमाए रिया जे लाइ क़ुर्बानी कंदा। अलाह वटि ॾेखाव जो अमल क़ाबिल क़बूल न आहे। ॾे हाल वाल साईं हिन साल फलाणे खान केतिरा ढोर कया? मां साईं हिन साल 7 ढोर कया, मां 8 कया। छो? रुगो दुनिया खे ॾेखारण जे लाइ। इन माण्हू जो बि पैसा ज़ाया थी विया। महज़ अलाह जी रज़ा हुजे, महज़ अलाह खे राज़ी करणु। अलाह साईं जो हुकुम आहे न, बाबा अलाह जी रज़ा जे लाइ थो कयां। वरी जेकॾहिं अलाह ताला ॾे थो, कोशिशि कयो। तव्हां क़ुर्बानी जो शरई मसइलो त इहो आहे, क़ुर्बानी जो भली सॼो गोश्त तव्हां पंहिंजे घर वारा खाई वियो, क़ुर्बानी तव्हांजी थी वई, पर कोशिशि कयो मुस्तहिकीन
ग़रीब जेके आहिनि जिन वटि वुसत न आहे उन्हनि जे घर असां वटि वरी छा आहे असांजा मिट माइट पैसे वारा फिरजूं उन्हनि जूं भरियल हूंदियूं ॾे उन्हनि खे ॿाहिरि खोड़ मुस्लमान वेठा आहिनि अदा जेके सालो साल इन हिकिड़ी ॿूटड़ी जे लाइ तरसंदा हूंदा उन्हनि जे दरवाज़े ते पहुची इहो गोश्त उन्हनि जे दरवाज़े ते पहुचायो 5 माण्हुनि खे ॾियो 8 खे ॾियो रिया खे छॾियो अलाह खे राज़ी करण जी कोशिशि कयो पोइ तव्हां अमल ॾिसो ऐं क़ुर्बानी पहिरें ॾिहाड़े ते अफ़ज़ल आहे करणु असां वटि वरी हिकिड़ा माण्हू आरस जे करे वरी चवंदा न बाबा असां 3 ॾिहाड़े ते 2 ॾिहाड़े ते कंदासीं बाद में कंदासीं पहिरें ॾिहाड़े ते अफ़ज़ल आहे सभ खां वधीक सवाबु पहिरें ॾिहाड़े ते कोशिशि करे पहिरें ॾिहाड़े ते कयो पर जेकॾहिं 2 ॾिहाड़े ते करे थो बि थी वेंदी 12 तारीख़ ताईं जेकॾहिं मग़रिब खां अॻु में जेको बि क़ुर्बानी करणु चाहे थो उनजी क़ुर्बानी थी वेंदी उहो क़ुर्बानी करे सघे थो जंहिंखे अलाह साईं साहिब निसाब बणायो आहे मालवंद माण्हू आहे जेके साल न का हाणे हिकिड़ो माण्हू मालवंद आहे पर जेकॾहिं क़ुर्बानी न कई अथई क़ुर्बानी जो वक़्तु हलियो वियो उनखां पोइ उनजी क़ज़ा त लाज़िम न आहे पर पोइ बि फ़क़ी हज़रात लिखियो आहे ॿकरो या ॿकरी ज़रूरु बज़रूरु अलाह जे रस्ते में सदको करे त बहितर इहो आहे अञा ॾिहाड़ा आहिनि क़ुर्बानी तव्हांजे असांजे मथां वाजिबु आहे असां क़ुर्बानी कयूं ऐं अलाह खे हिननि ॾिहाड़नि जे अंदरि सभ खां वधीक इहो अमल पसंदि आहे अलाह कंदो आहे अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए रब साईं तव्हां असांखे पंहिंजी ज़ात गिरामी सां सची मुहबत नसीब फ़रमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जिन दोस्तनि सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं पढ़ी वठनि सुभान अल्लाह।